बानी पीटीआई कासिम सूरी ऐं अॻूणे सदर आरिफ अलवी ते आर्टिकल 6 लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आर्टिकल 6 लॻाइण जो रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयो वेंदो। अता अल्लाह तारड़ जो इहो चवणु आहे त मुल्क खे तरक़ी करणी आहे त पाकिस्तान ऐं पीटीआई गॾु नथा हली सघनि। वफ़ाक़ी हुकूमत पीटीआई ते पाबंदी लॻाइण जो केस दाख़िल कंदी। फ़ैसिलो हुकूमत ऐं इतिहादियुनि जी मुशावरत बाद कयो वियो। अता अल्लाह तारड़ जो इहो चवणु आहे त हुकूमत चाहे थी त मुल्क में सियासी ऐं मुआशी इस्तेकाम अचे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। बानी पीटीआई फाशिस्ट हुक्मरान हुयो। असांजे लीडर हमेशह असांजी सियासी तरबियत कई आहे। अता अल्लाह तारड़ जो वधीक चवणु आहे त घणो थी वियो, पीटीआई ऐं पाकिस्तान गॾु नथा हली सघनि। मख़सूस सीटुनि वारे केस में नज़रसानी अपील दाख़िल कंदासीं। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता अल्लाह तारड़ जो चवणु आहे त फ़ैसिले ते नज़रसानी अपील दाख़िल करणु हुकूमत जो हक़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां पीटीआई ते पाबंदी लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। बानी पीटीआई कासिम सूरी ऐं अॻूणे सदर आरिफ अलवी ते आर्टिकल 6 लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आर्टिकल 6 लॻाइण जो रेफरेंस सुप्रीम कोर्ट में दाख़िल कयो वेंदो। मुल्क खे तरक़ी करणी आहे त पाकिस्तान ऐं पीटीआई गॾु नथा हली सघनि, इहो चवणु आहे अता अल्लाह तारड़ जो।